अम्मा, बाबा सच में चाकर खान के मारे छॾियो आहे? तूं छो थी पुछें? उन करे जो बाबा जी हिन ॻाल्हि ते मूंखे यकीन नथो अचे। तुंहिंजे पीउ तोसां का ग़लति ॻाल्हि या कूड़ी ॻाल्हि कई आहे? न, त पोइ इन ॻाल्हि जी मथां यकीन तोखे छो नथो अचे? उन करे जो चाकर खान जहिड़े माण्हू खे बि बाबा मारे सघे थो। अमा, तुंहिंजो पीउ ज़ालिम नाहे, हुनखे ज़ुल्म करण ते मजबूर कयो वियो आहे। हिन वक़्त ताईं घणा असांजे ॻोठ जा माण्हू मारे चुका आहिनि। इन ॻाल्हि जो तोखे अंदाज़ो आहे? पर मूंखे लॻे थो त चाकर खान ज़िंदा आहे। तूं भला चाकर खाने जे लाइ एॾी परेशान छो थी वई आहीं? न, मां परेशान त न आहियां। तूं भला मूंखां का परेशानी लिकाए सघंदी आहीं? न, अॼु ताईं तूं पंहिंजी काई बि परेशानी मूंखां नाहे लिकाई, त पोइ हीअ परेशानी छो पई लिकाएं? हा अम्मा, मां परेशान नथी थियण चाहियां, पर अलाए छो चाकर जी मौत जो ॿुधी मां परेशान थी वई आहियां। कॾहिं कॾहिं मौत जो ख़ौफ़ घणनि माण्हुनि खे ड्रिजारे छॾींदो आहे। तूं हिन बारे में न सोच। इहो मौत जो ख़ौफ़ तुंहिंजे दिलि मां ख़तमु थी वेंदो। अम्मा, तूं सम्झी थी त मां मौत जे ख़ौफ़ खां ॾिनल आहियां, पर ईअं न आहे। हू मूं वटि क़ैद हुयो, मां हुन सां ॻाल्हियूं कंदी हुयसि, पर हाणे लॻे थो त मुंहिंजूं कुझु अधूरियूं ॻाल्हियूं रहियल आहिनि जेके हुनखे ॿुधणियूं हुयूं, पर हू मूंखे छॾे हलियो वियो। हाणे केरु आहे जेको मुंहिंजूं अधूरियूं ॻाल्हियूं हुन ताईं पहुचाईंदो? केर बि त न आहे। मूंखे उहे ॻाल्हियूं करणु घुरिजनि, पोइ मूं छो न कयूं? शायदि इहो मुंहिंजो हुन सां ज़िद हुयो। हू चवंदो बि हुयो त तूं ज़िद्दीरी आहीं, पर मां न मञींदी हुयसि। मूंखे ख़बर हुई त हू साम्हूं आहे, ज़रूरु मञाईंदो। हू बि त नाहे रहियो, ऐं मूं ज़िद बि नाहे छॾी। मुंहिंजूं सभु अधूरियूं ॻाल्हियूं दिलि में ई रहिजी वियूं। हाणे मां कंहिंसां कंदसि? मंसूर खान, तोखे मुंहिंजो हिकु कमु करिणो आहे। हुकुम कयो दिलावर खान। मां कातिलनि जे सिर जे बदिले सोट चाकर खान जी ज़िंदगी चाहियां थो। छा मुंहिंजो इहो सौदो तूं अकबर खान सां करे वेंदे? छा अकबर खान जे माण्हुनि जा कातिल तव्हां वटि आहिनि? हा मंसूर खान, ॿई हमरा मूं वटि आहिनि। मां चाहियां थो त उहे ॿई हमरा अकबर खान जे हवाले कनि ऐं सोट चाकर खान खे उतां आज़ादु करायूं। त पोइ इहो सौदो तव्हां बि अकबर खान सां करे सघो था? मूंखे अकबर खान ते भरोसो न आहे। हू मूंसां धोखो कंदो, कातिल बि हासिलु करे वठंदो ऐं मुंहिंजे सोट खे आज़ादु बि न कंदो। अकबर खान वादे जी ख़िलाफ़ वर्ज़ी कॾहिं बि न कंदो, एतिरी त मूंखे बि पक आहे। जेकॾहिं अकबर खान ते तव्हांखे एॾो ई भरोसो आहे त पोइ हींअर ई निकिरी वञो अकबर खान तरफ़। कातिल तव्हांखे मां ॾींदुसि ऐं सोट खे आज़ादु कराइणु तव्हांजो कमु आहे। अब ठीकु आहे दिलावर खान, मां ॼाणा थो। चङो, अलाह वञ। हबीब, ई बाबा साईं। उनखां पहिरियां जो मुराद ऐं शेरल असांजे हथनि मां निकिरी वञनि, मां हींअर इन ॿिन्ही खे फ़ोन करे शहर खां ॿाहिरि सेवणारे रोड ते घुरायां थो। तूं हींअर ई हमरा वठी हितां निकिरी पओ ऐं उन्हनि खे ॿधी के महफ़ूज़ जॻह ते वाड़े छॾ त जीअं वक़्तु अचण ते असां हुननि खे अकबर खान जे हवाले करे सघूं। जेको हुकुम बाबा साईं। अदी हाणे ॿुधाए त मां तुंहिंजे लाइ छा थो करे सघां, जॾहिं त तूं बार बार मुंहिंजे घर बि अची थी ऐं वठी थी हर हिक खे चवंदी त मुंहिंजे भाउ चाकर खान खे नुक़सानु रसायो आहे, पर अदी मुंहिंजो ख़ुदा ॼाणे थो त असां चाकर खान खे हिक रतीअ बराबरि नुक़सानु नाहे पहुचायो। ही जेको कुझु लोभ चाकर खान पियो थो लुणे,
इहो ॿिज हुन जो पंहिंजो छटियल आहे, इहा हुनखे पंहिंजे अमलनि जी सज़ा आहे। अॼु तुंहिंजे सिर जो कसम खणी थो चवां त इन में असांजो को बि ॾोह कोन्हे। बाक़ी अॼु तुंहिंजे सिर जे ख़ातिर मूंखां जेतिरो थी सघियो पंहिंजी जी जान सां कोशिशि कर। मां चाकर ख़ान खे छॾाइण जी कोशिशि कंदुसि। बाक़ी सच पुछी न त हुन जी इन कमनि में मुंहिंजो को बि सरोकार कोन्हे। तुंहिंजे सिर जो कसम आहे। उमेद त तूं सम्झी वई हूंदी। तूं भली असांजी मदद न कर मुंहिंजा भाउ, मूंखे बसि एतिरो ॿुधाए त चाकर खान वापसि ईंदो या मां बेवा जो जोड़ो पाए पंहिंजे मुड़ुस जो अदद काटण लाइ वेही रहां। अॼु मुंहिंजी ज़बान सड़े जो मां ईअं चवां, पर यकीन कर हिन मजबूर दिलि खां चवणो थो पवे त तूं हुन जे इज़त जा ॾींहं कटे छॾ। जेकॾहिं उहो ज़ालिम वरी वापसि बि आयो न त मुंहिंजी भेण मां तोखे हुन सां ॿीहर ज़िंदगी गुज़ारण जी इजाज़त कॾहिं बि न ॾींदुसि। उमेद आहे त तूं सम्झी वई हूंदी। न दान, मां मरी त सघां थी, पर चाकर खां तलाक वठी तव्हांजे दर ते मां नथी अची सघां। मुराद हाणे तव्हांजे लाइ हिते ख़तरो वधी वियो आहे। तूं ऐं दिलशेर हींअर जो हींअर मुंहिंजे सेवण वारे बंगले तरफ़ निकिरी वञो। बाबा साईं, उहो बंगलो असांखे ॾिठल न आहे। मां हींअर पंहिंजो माण्हू मोकिलियां थो। तव्हां सिर्फ़ु शहर खां निकिरी कॉलेज रोड वटि अचो। तव्हां हिन खां अॻिते अची मोरी क्रॉस करे सेवण वारे रोड ते बीहो। मुंहिंजो माण्हू तव्हांखे सेवण छॾे ॾींदो। हिते छो न बाबा साईं? बाबा चयमि न, हींअर ख़तरो वधी वियो आहे। हिकु तरफ़ खां सांवल खान जा माण्हू आहिनि ऐं ॿिए तरफ़ खां अकबर खान जा माण्हू आहिनि। उहे सभु जा सभु तव्हांखे कुतनि वांगुरु ॻोल्हींदा वतन। बाबा साईं, सेवण घणा ॾींहं रहणो पवंदो? मुराद जीअं ई तव्हां ख़तरो टरंदो न, मां तव्हांखे वापसि घुराए वठंदुसि। तव्हां बसि जल्दी करे सेवण वारे रोड ते पहुचो। मुंहिंजो माण्हू तव्हां वटि पहुचण वारो हूंदो। ठीकु आहे बाबा साईं, ठीकु आहे। छा असां सेवण हलंदासीं? अरे हिते ख़तरो वधी वियो आहे। तो ॾिठो कोन त ही सांवल जा माण्हू असांखे ॻोल्हींदा था वठनि। अरे यार, पर बाबा त चयो। अरे हण अपने रूंडे खे बंदूक, इहो असांखे सांवल ई अकबर खान खां बचाईंदो। जीअं रेस दिलावर खान चए थो न, ईअं असां ॿिन्हिनि खे करिणो पवंदो। हल मूंसां हल। मां तोखे पहिरियों ई चवंदो मूंखे माराईंदे, नेठि माराई। तू बेफिक्र रह सिकू, कंहिंमें मजाल आहे जो तोमें हथ विझे। मां चवां थो हींअर जो हींअर हितां हलिया वञो, न त मां तव्हांजा लाश हितां मोकिलींदुसि। लाश। दिलावर खान, सिक्कू असांजो मुजरम आहे, हिनखे असांजे हवाले कर। सिकू हिन वक़्तु मुंहिंजी पनाह में आहे। हिन तरफ़ वधंदड़ हथ मां कटे छॾंदुसि। हैदर, इधर हल त हली सांवल खान खे वठी था अचूं, पोइ था ॾिसूं त दिलावर खान असांखे कीअं नथो सिकू हवाले करे। सांवल खान त छा, पर पूरे ॻोठ खे गॾु करियो। सिकू मां तव्हांखे न ॾींदुसि। दिलावर खान, ॾिसूं था त सिक्कू खे तूं असांजे हवाले कीअं नथो करीं। अच वापस सिकू, काॾो वेंदो तूं असांखां? निकर ॿाहिरि त पोइ ॾिसूं था। हलो था। रईस साल वरी मोटी ईंदा ऐं मूंखे मारे छॾींदा, मूंखे बचा रईस। तूं बेफ़िक्र थी वञ सिकू, दिलावर खान तोसां गॾु आहे ऐं दिलावर खान जे हूंदे हे तुंहिंजे वार जो नालो बि न वठी सघंदा। मलूका, मलूका,
मलूका छा थियो? ख़ैर त आहे न? ख़ैर त कोन है न। हे सॼे ॻोठ जी वट वटा ऐं फायरिंग पुट सिकूल आया आहे। सिकू छा कयो आहे ऐं कंहिंजा माण्हू सिकूअ जे पोयां आहिनि? ये सावल जा माण्हू हैदर वारा हुआ। हैदर खे त शर्म ई कोन थो अचे। इहो कोन थो सोचे त मुंहिंजो सालो आहे। ही चङो मुड़ुसु थियो आहे ॻोठ लाइ ऐं असांजे लाइ मुसीबत। असां इहो सोचियोसीं सावल चङो थींदो त हिते अमन थी वेंदो ॻोठ में। हिन जे चङे थियण सां त रुगो हिते बाहि ॿरी वई आहे। मलूका हाणे त ॻाल्हि ई सम्झ में नथी अचे। कजे त छा कजे? दां खणी वञा त केॾे वञा? चाकर खान खे छॾे असां सावल खे पग ॿधराई ऐं हिन असांखे जेके पटका ॿधराया न उहो राति थो ॾिसे। ऑफर सुठी आहे, सौदो महांगो कोन्हे को। पर मंसूर खान तव्हां देर करे छॾी। देर जो मक़सदु मां कोन सम्झी सघियुसि अकबर खान। जेकॾहिं हिकिड़ो ॾींहुं अॻु में अची विया न तव्हां चाकर खान खे बचाए सघो पिया। मूंखे नथो लॻे त तव्हां चाकर खान खे मारण में एॾी जल्दबाज़ी कंदो। करणु त न घुरिजे हा, पर मुंहिंजे माण्हुनि जे क़त्ल खां पोइ मुंहिंजा हौश पंहिंजी जाइ ते न रहिया ऐं मूं चाकर खान खे दफ़नाए छॾियो। अकबर खान तुंहिंजे माण्हुनि जो कातिल चाकर खान त कोन हुयो। जॾहिं दिलावर खान कातिल हवाले करे थो मूंखे तव्हां ई ॿुधायो त मुंहिंजे हमराहनि जे क़त्ल जो ऑर्डर कंहिं ॾिनो हूंदो, सावल या दिलावर? इन करे चवां थो त पहिरियां तव्हां कातिलनि खे पंहिंजे चंबे में कयो, पोइ उन्हनि खां असलियत पुछी वठो त उन्हनि कंहिंजे इशारे ते गोलियूं हलायूं ऐं पोइ तव्हांजो असुल दुश्मन तव्हांजे अॻियां ज़ाहिर थी पवंदो। सलाह सुठी आहे, पोइ वठी अचो कातिलनि खे। हाणे चाकर खान जो छा था चओ? कातिल हथ अची वञनि पोइ चाकर खान जो सोचींदासीं। अकबर खान मूंसां धोखो थियणु न घुरिजे। तव्हां सां धोखो कोन थींदो मंसूर खान। तव्हां रुगो कातिल मूं हवाले कयो। हे भाउ असांखे तव्हां किथे वठी आया आहियो? जिथां जो असांखे ऑर्डर मिलियल आहे। यार मुराद असां सां धोखो कयो आहे, धोखो कयो आहे। मां तोखे पहिरें ई चयो तूं मूंखे माराईंदे, नेठि माराई। दिलशेर जी मुराद हलिया त हलूं। हल। अरे वञो कारे था? तव्हांजी मंज़िल हिते ई ख़तम आहे। बीह रहो हिते। अरे पर हट। तूं ईअं कोन मुड़ंदे। हथ मथे, हथ मथे, धक न, हथ मथे। वठी हलो, जाॾे वठी हलो त वठी हलो। मां हिनखे पहिरें ई चयो त मूंखे माराईंदो, नेठि माराई। सोनो खणी जो शेर असांजो हिन कम में साथ ॾिए थो, पर पोइ बि वरी तव्हांखे उन ते नज़र रखणी पवंदी। सोट शेरल मथां असांजी नज़र आहे, पर असुल खेल त रूंडे जो रचायल आहे। सिर्फ़ु हिकु चकर हिन कमीने जे ख़िलाफ़ु मूंखे पका सबूत करे ॾियो, बाक़ी हिन जो मां अहिड़ो अशर कंदुसि जो ॾेहनि खे ॾिस ॾींदो। वॾा इहो रूडो सुधल जहिड़ो न आहे। पंहिंजूं इहे शैतान गिरियूं क़बर ताईं गॾु खणी वेंदो।
सुधरंदा त हुनजा मलाइक बि। वारस हिकिड़ो चकर चवांव थो त मूंखे पक्का सबूत करे ॾियो, बाक़ी इहे मुंहिंजो वाइदो आहे तव्हां सां। जेकॾहिं सॼी ज़िंदगी इहो रूंडो तव्हांखे मुसल ते सजदा कंदे नज़र न अचे त मुंहिंजो नालो सांवल मटाइजे। जेकॾहिं मुराद ऐं दिलशेर गुम थी न वञनि हा न त सांवल उन्हनि खे बचाए वठे हा, पर हाणे उन्हनि जा लाश ई अकबर खान तरफ़ वेंदा। अड़े एतिरा निंधण का गुनहनि जो हरू भरू उन्हनि में केरु हथ विझंदो? बाबा कहिड़ा बि आहिनि, कीअं बि आहिनि, असांजा पंहिंजा आहिनि। ऐं हिन वक़्तु मुंहिंजो ई शफ़ीक़ हथु हुननि जे सिर जे मथां आहे ऐं हुननि जो वाल बि विंगो केरु नथो करे सघे। पोइ सिधी ॻाल्हि कर न, छोकरनि खे पताल करे इहे क़त्ल ई तो कराया आहिनि। सॼी शैतानगिरी तुंहिंजी आहे रूंडा। अड़े मूं चयो त छोरा निंधण का कोन्हनि, हो ईअं हरू भरू मरी कोन था सघनि, केरु हुननि में हथ ई कोन विझंदो। थोरी ख़बरूं ई अलाए कहिड़ियूं वेठो थो करे ऐं चवी थो मथां त क़त्ल ई सही मूं कराया आहिनि, वॾो कातिल आहे। हाणे तूं भले साईं ते हथ रखी कसम खणंदे न त बि तुंहिंजी ज़बान ते केरु बि इतबार कोन कंदो। कंहिंखे बि एतबार ॾियण जी मूंखे का बि ज़रूरत कान्हे। हाणे मां ॾिसां त मुंहिंजे छोरनि में केरु थो हथु विझे, आहे कंहिं में दम? बाबा तमामु जल्द हिन रूंडे खे तूं सांवल वटि टंगियल ॾिसंदे। टंगबो त ज़रूर, पर तूं सांवल खे चइजे निभागे के सिधो न उबतो टंगेसि उबतो। वो पाण त मरंदो पर पंहिंजे बचनि खे बि माराईंदो। हल हिन भाईअ जो न पुॼे त मुंहिंजे लाइ दोज़ख तयारु करे मूंखे जहिड़ो ई हुन में उछले ऐं पंहिंजनि किन अखियुनि सां मूंखे सड़ंदे ॾिसे। पर ईअं कोन थींदो माई, इहा ॻाल्हि पंहिंजी दिलि में रखे छॾ, दखीअ में विझी छॾ। कमरो ख़ाली आहे, हुन पर मुंहिंजूं यादूं आहिनि। जॾहिं मां हिते ईंदी हुयसि त हिते वेठो हुओ। हर वक़्तु मुंहिंजे अचण जो इंतज़ारु कंदो हुयो। जॾहिं मां हुनजे मथां अची बीहंदी हुयसि त पलटी हणी बांह ते रखे मूंखे मुस्कुराए ॾिसंदो हुयो। ऐं कॾहिं हिते बीठो हूंदो हुयो। बाबा त चवंदो हो त हू ज़ालिम आहे, पर मूंखे त शरारती लॻंदो हुयो। मां हुन ते नाराज़ थींदी हुयसि, कावड़ कंदी हुयसि, पोइ बि मुस्कुराईंदो हुयो। इहो तय थियो हुयो मंसूर खान त तव्हां अॼु राति कातिल मुंहिंजे हवाले कयो ऐं सुभाणे राति मां चाकर खान खे आज़ाद। अकबर खान होॾां तव्हां चओ था त मूं चाकर खान खे मारे छॾियो आहे। मूंखे रुॻो इहो ॿुधाए त तूं हिते दिलावर खान जी जासूसी करण थो अचे या मुंहिंजो दोस्त या हमदर्द बणिजी थो अचे? मां तव्हांजो हमदर्द ऐं दोस्त आहियां अकबर खान, तॾहिं तव्हांखे चवां थो त चाकर खान जो खून तव्हांखे महांगो पवंदो। सांवल खान वारा चाकर खान जा मुखालिफ़ थी चुका आहिनि ऐं हिन दिलावर में एतिरो दम ई न आहे जो हू मूं साम्हूं थिए। पोइ ॿुधाए
केरु आहे जेको चाकर जो मूंखां पलांद वठंदो? जॾहिं चाकर खान जो लाश हुनजे ॻोठ पहुचंदो न त पोइ पूरो ॻोठ उनजो हमदर्द बणिजी तव्हां सां पलांद करण लाइ मैदान में लही ईंदो। जे हुनजो लाश ई मालिकनि खे न मिले त पोइ मां तव्हांजे मथां भरोसो करे कातिलनि खे कीअं हवाले कंदुसि? चाकर जो लाश हुननि जे वारसनि हवाले करे सघिजे थो। एतिरो त भरोसो करे सघे थो न तूं मूं मथां। मां दिलावर खान तरफ़ निकिरां थो। अॼु राति कातिल तव्हांजे हवाले कंदासीं। मूंखे उमेदु आहे त तव्हां चाकर खान खे नुक़सानु रसाइण लाइ तमामु जल्दबाज़ी में को बि क़दम न खणंदो। जेके क़दम खणणा हुया खणी छॾियासीं। हाणे मंसूर खान तूं दिलि जाए कर, को बि क़दम न खण। मूंखे अदा बार बार सम्झाए पियो त हैदर ई मुंहिंजो मुड़ुसु आहे ऐं तव्हां सभिनी जी इज़त कयां, ऐं तव्हां वरी छा था कयो? हैदर हाणे बि बंदूक खणी वियो आहे मुंहिंजे भाउ खे मारण जे लाइ। आख़िर मुंहिंजे भाउ हैदर जो बिगाड़ियो छा आहे? इहे ॻाल्हियूं त माण्हुनि जे वातां पिया ॿुधूं, पर जॾहिं सांवल ऐं हैदर घर ईंदा न हक़ीक़त जी त पोइ ख़बर पवंदी न। सॼे ॻोठ ॾिठो आहे त मुंहिंजे भाउ खे हैदर वारा डोड़ाईंदा पिया वतन। इन खां ॿी अञा कहिड़ी हक़ीक़त ॾिसणु चाहियो था? लेकिन अहिड़ी ॻाल्हि आहे न त मां पंहिंजे हैदर खे सम्झाईंदुसि त अॻिते ईअं न कंदो। हैदर सम्झण जहिड़ो न आहे। असां हुनजी केॾी बि इज़त कयूं न, पर हैदर अदा जी कॾहिं बि इज़त कोन कंदो। ॾिस पारस, तूं हरू भरू हिन घर जो सुकून बर्बाद न कर। मर्द ॼाण ऐं मर्दनि जो कमु ॼाणे, ठहंदा बि ऐं विढ़ंदा बि। मूंखे ख़बर आहे त हैदर अदा खे छो थो मारणु चाहे। कहिड़ी ख़बर आहे तोखे? इहो ई त अदा सोणी सां मिलंदो आहे ऐं हैदर नथो चाहे त अदा सिकू जी शादी सोणी सां गॾु थिए। हैदर ज़ोरी बि सोणी सां शादी करे ऐं मूं मथां पहाज आणणु थो चाहे। इहो क़दम असां हैदर खे कॾहिं बि खणणु कोन ईंदासीं, पर जेकॾहिं तूं हिन खे घर करे सम्झंदीअ ऐं अधे हैदर खे पंहिंजो मुड़ुसु। जेकॾहिं हैदर मुंहिंजे घर वारनि जी इज़त कंदो त मां बि हुनजी इज़त कंदसि, न त इहो जहिड़ो रोज़ पियो हलंदो। हीअ छोकिरी कॾहिं बि कोन सुधरंदी। चाची असांखे छा कंदी? हीअ नफ़रत तूं पंहिंजे लाइ पैदा थी करे। सिकू हैदर वारा तोखे हिते कॾहिं बि बर्दाश्त कोन कंदा, ऐं जेसिताईं सोट चाकर आज़ादु थी नथो अचे न ओसिताईं सांवल वारनि जे ज़ुल्म खे मां बि नथो रोके सघां। त पोइ रईस चाकर खान खे तव्हां कॾहिं त आज़ादु करायो हुयसि? अकबर वारनि सां ॻाल्हियूं हलंदल आहिनि। ख़ुदा कंदो तमामु जल्द सोट चाकर आज़ादु थी त अची वेंदो। पोइ असां सभु गॾिजी पहिरियों प्लान त सांवल खां वठंदासीं, जेको असांजे सोट जी पग मथे धाड़ो हणी वेही रहियो आहे। दिलावर खान, जॾहिं बि रईस चाकर खान आज़ादु थी आयो न, समूरो ॻोठ उन तरफ़ थी वेंदो ऐं इहो सांवल अकेलो रहिजी वेंदो। सिकू उन करे मां ख़ामोश आहियां। मां त बसि सोट जे अचण जो इंतज़ारु पियो करियां। रईस दिलावर खान, मूं मिसकिन जे लाइ छा सोचियो था? जेकॾहिं हिन ओता खां ॿाहिरि निकिरी वयुमि न, वरी मूंसां मिलंदा ई मूंखे कुटको ॾींदा। इन जे करे हिन ओताक बि छॾे नथो सघां ऐं हिते तव्हांजा महिमान बि अचनि वञनि था। भली भली करे मंसूर खान। छा ख़ुशि आहियो? चङा, वियो महिरबानी। छा कयां दिलावर खान, तव्हां गुस्सा मुंहिंजी सरेब त कोन थी, तॾहिं त बार बार तव्हां वटि अचां। मंसूर खान, तू रुगो इहो ॿुधाए छा करे? ही पंहिंजो भरोसेमंद माण्हू आहे। तू सिर्फ़ु ॻाल्हि कर। राति हर हाल में कातिलनि खे अकबर खान जे हवाले करणो आहे। पोइ चाकर खान मां हथ कढनि। कातिल हथीक आहिनि, राति अकबर खान जे हवाले कंदासीं। कातिल माना त मुराद दिलशेर। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD ड्रामा।